सवाल इहो थो पैदा थिए त ज़िले शिकारपुर जी असां माना जेका जोडक्शन आहे जिते असां डिस्कस कयूं था त ज़िले शिकारपुर में जमात इस्लामी खे जेकॾहिं कंपेरिज़न कजे थो उन जे स्ट्रगल सां उन जी महिनत सां उन जी अफ़रादी क़ुवत सां वोट बैंक सां त वोट बैंक उन जे निस्बत सां बिल्कुलु 0% थो नज़र अचे त तव्हां महिरबानी करे शिकारपुर ज़िले जे हवाले सां ॿुधायो त हिते जमात इस्लामी खे छा उहा माना मोट या उहा जेका पज़ीराई मिली जेका अवां तवक़ो रखो पिया। हाँ, बिस्मिल्लाह रहमान। अदा शिकारपुर ज़िले जे अंदरि ॾिसो जमात इस्लामी पुरानी तनज़ीम आहे, पुरानी जमात आहे ऐं शिकारपुर ज़िले जे अंदरि जमात इस्लामी जूं मज़बूत पाड़ूं आहिनि ऐं मज़बूत हल्का आहिनि ऐं मां सम्झां थो त असांजी इहा कोताही रही इलेक्शन जे अंदरि जेका असां चैम्पियन हलाईसूं त उहा तमामु ज़बरदस्त तरीक़े सां हलाईसूं। अलबत्ता इहा शइ असां खां पंहिंजो न करे सघियासीं, उन जो पंहिंजो कंहिं हद ताईं असां ॻाल्हि तस्लीम बि कयूं था त जेको माण्हुनि खे कढणु ऐं इलेक्शन में जो आहे सो वोट ॾियारण वारो जेको मामिलो रहियो असांजो, उहो असांजो कमज़ोर पहलू रहियो, जंहिंजे करे जो आहे सो असांखे ख़ासि वोट न मिलिया। ऐं ॿियो हर पोलिंग स्टेशन ते असांजा पंहिंजो एजेंट न हुया। एजेंट न हुजण जे करे जेको रिज़ल्ट आयो उहे जेके असांजो एजेंट न हुयो असांजे तराज़ू निशान असगर साहब माना ॻाल्हि इहा आहे त महिरबानी करे थोरो असां जेकॾहिं हमेशह मसलियतुनि ऐं हिकमतुनि पटांदड़ ई माना ॻाल्हाईंदा रहंदासीं त उहे रियल फैक्ट्स माना अवाम अॼुकल्ह हक़ीक़तूं ॿुधणु ऐं ॼाणणु ऐं सम्झणु चाहे थो पियो। त हाणे ॾिसूं था पिया त अब्दुल कादिर अबड़ो साहिबु सुप्रीम कोर्ट जो वकील आहे, जंहिं माना जेको आहे त एतिरी सारी पूरी ज़िंदगीअ जो गचो हिसो शिकारपुर में गुज़ारियो आहे ऐं ज़िले डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा प्रेसिडेंट रहिया आहिनि। एॾी कदावर शख़्सियत आहिनि यार, माना एमपीअ ते 1000 वोट छा आहे, कुझु बि कोन्हे को। हेॾी जमात इस्लामी जी उनजे मथां उन ते पुश्तीबानी हुई, उनजे बावजूदि बि हिकिड़ो शख़्सियती वोट हूंदो आहे, माना चइबो त तव्हांखे को माण्हू पसंदि ई नथो करे न। इहा ॻाल्हि न आहे, माण्हुनि वोट ॾिनो आहे। मां इहा तव्हांखे अर्ज़ु कयां पियो त असांजो एजेंट न हुजण जे करे असांजे केतिरनि ई पोलिंग स्टेशननि तां इहो साम्हूं आयो आहे त वोट जेके रिजेक्ट थिया आहिनि उन रिजेक्ट में असांजे तराज़ू जो घणो वोट रिजेक्ट थियो आहे ऐं असांखे इहे शहादतूं मिलियूं आहिनि। ॿ पोलिंग स्टेशननि ते असांजा जिथे एजेंट हुया उते हथ सां जो आहे सो माहौल ख़राबु करे असांजा माण्हू ॿाहिरि जीअं निकिता ऐं काउंटिंग थी त उन में जेके ॿिया एजेंट वेठा हुया उन्हनि इन शइ जो तस्दीक कयो त भई हे जेके 70-80 वोट रिजेक्ट थियो आहे उहे सभु तराज़ू जा हुया। ईअं असांजो वोट जो आहे सो ज़ाया थियो आहे। अलबत्ता माण्हुनि त वोट ॾिनी आहे जेतिरी असांजी वुसत हुई, जेतिरी असां चैम्पियन हलाईसूं उन हिसाब सां असांखे वोट मिलियो आहे। माना हिन दफ़े जेको आहे अल ख़िदमत जेका जमात इस्लामी हमेशह दावा बि कंदी रही आहे ऐं जमात इस्लामी माना हिन दफ़े भरपूर उमेद बि इन हवाले सां बि हुई त जेको फ्लड में हिननि रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं, रिलीफ ॾिनो ऐं दावा कनि पिया त तव्हां वधि में वधि अल ख़िदमत कमु कयो आहे, त उन हवाले सां बि माना उहे तवक़ुआत बि पूरियूं कोन थियूं। मुंहिंजे ख़्याल में अवाम माना अल ख़िदमत जे उन ख़िदमत खे बि क़बूल शायदि न कयो। न, असां अल ख़िदमत जेका ख़िदमत कई आहे उहो सिर्फ़ु इन बुनियाद ते न कई आहे त माण्हू असांखे मोट में वोट ॾींदा। असांजो इहो जज़्बो आहे ख़िदमत करणु। असां माण्हुनि जे हाणे हारायो आहे, हाराइण खां पोइ बि ख़िदमत कंदासीं। असांजो इहो मोटिव न आहे त असां अल ख़िदमत जे ज़रिए को वोट हासिलु कंदासीं पंहिंजो। तव्हां ॾिसो कराची जो मिसाल, 8.5 लख वोट जमात इस्लामी खयो आहे, उते हिकिड़ी सीट मिली आहे। जन जो आहे सो 1,62,000 वोट खयो आहे, उन्हनि खे जो आहे सो 42 सीटां मिलियूं आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त वोट माण्हुनि त ॾिनो आहे, हाणे इदारा बि क़बूलु कनि नी। हाणे इदारनि जी जो आहे सो फारम 45 जो आहे सो असांजे हक़ में आहे, जमात इस्लामी जे माण्हुनि जो वोट जो आहे सो जेको मिलियो आहे उहो जमात इस्लामी खे मिलियो आहे। फारम 47 ऐं 49 जेको आयो आहे उहो फारम ई ॿियो आयो आहे। असांजो जेको फारम 45 मुताबिक़ जेको असांखे पहिरियां रिज़ल्ट मिलियो आरो खां 1993 ते, उहो 2100 कुझु वोट हुया। जॾहिं फारम 49 मिलियो त उनमें जो आहे सो असांजा वधी करे 2600 वोट बीठा। हाणे इहे त इन्हनि जे ऑफिसरनि जे हथनि में आहिनि न पंहिंजो। असांजा एजेंट न हुजण जे करे शिकारपुर में जेको रिज़ल्ट तव्हांखे नज़र अचे न, उनजो वॾो सबबु इहो आहे त असांजा एजेंट न हुया। इहो असां इतराफ़ कयूं था न त असां एजेंट विहारे न सघियासीं।
अच्छा असगर साहब, माना इन वक़्तु शिकारपुर शहर जे हवाले तां तव्हां खां थोरो मालूमात वठंदासीं। अवां उते मुख़्तलिफ़ शिकारपुर बचायो इतिहाद जे नाले सां या ॿिया प्लेटफॉर्म माना उते रहंदा रहिया आहिनि, ऐं सभई सियासी समाजी तंज़ीमूं जेको आहे शिकारपुर शहर खे बदअमनी, फहाशी, उरियानी ऐं समाजी बुराइनि खां बचाइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ ऐं सरगर्मियूं कंदियूं रहियूं आहिनि। पर तंहिंजे बावजूद बि माना जेको आहे को ख़ातिर ख़्वाह माना को फ़ाइदो हासिलु न थी सघियो आहे। शहर में उहा ई बदअमनी उरूज ते आहे, उहा ई डाकाज़नी आहे, शरीफ़ जी माना जेको आहे उहा ई लाइफ जेको आहे डिस्टर्ब लॻी पई आहे, शरपसंद उहो ई माना जेको आहे वधे थो पियो, राज कंदो। त आख़िर इन जो हल कहिड़ो आहे तव्हांजो? हा, इहा हाणे असांजे रियासत जी कमज़ोरी आहे, इदारनि जी कमज़ोरी आहे। हाणे इदारनि में जेके ऑफिसर कामोरा मुक़ररु आहिनि उहे वीचारा जो आहे सो कमज़ोर आहिनि, ऐं रियासत जी जेका ज़िमेदारी आहे उहा रियासत पंहिंजी ज़िमेदारी किरदारु अदा न पियो करे। तंहिंजे करे जो आहे सो असांजो ज़िलो शिकारपुर हुजे, शहर शिकारपुर हुजे, उहो बदअमनी जी बाहि में ॿरे पियो। क़बीलाई तकरार हिते उरूज ते आहिनि, ऐं बदअमनी आए ॾींहुं जो आहे सो जीअं इलेक्शन गुज़री आहे त बदअमनी में इज़ाफ़ो थियो आहे। हालांकि थियणु ईअं खपंदो हो त हीअ ऑफिसर हीअ इदारा मज़बूत हुजनि ऐं रियासत जी शफ़क़त हुजे। हाणे असां उन्हनि माण्हुनि खे, इहा माण्हू पंहिंजी क़िस्मत खे चवनि जन वोट कयो आहे ऐं रोन बि उहे था। हाणे इहो त असां वोट करे उहे इलेक्शन खां पहिरियां त असां उन भंगुलनि जा जो आहे सो हामी हुयासीं, उन्हनि जी फेवर में जो आहे सो रैलियूं बि कढियूंसीं, नारा बि हयासीं, ऐं हाणे वरी मातम करण वारा बि उहे आहिनि। हाणे माण्हू पंहिंजी क़िस्मत खे चवनि जन वोट ॾिनो आहे, भोॻींदा बि उहे, ऐं उन सां गॾु गॾु जो आहे सो उहे माण्हू बि भोॻींदा जेके शरीफ़ माण्हू आहिनि। ॾोहारी माण्हू जी सरपरस्ती करण वारा असांजा इहे जेके बि शिकारपुर ज़िले जे अंदरि बंगला आहिनि, जेके बि मुअसर माण्हू आहिनि, बाअसर आहिनि, उहे रियासत जे बिगाड़ में जो आहे सो उन्हनि जो किरदारु आहे, उन्हनि जो हथु आहे। ऐं माण्हू जो आहे सो यरगमाल बणियल आहिनि, माण्हू जो आहे सो बेवस बणियल आहिनि। जी, तव्हां पंहिंजे क़ीमती घड़ियूं असांखे ॾिनियूं, ऐं वरी इंशा ताला जेको आहे नेक्स्ट टाइम जेको आहे तव्हां वरी कंहिं नए टॉपिक ते गुफ़्तगू जारी रहंदी। तेसिताईं नाज़रीन खे ऐं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वॾी महिरबानी।